हमारी मदद जो हाल साथ सृष्टि बेहतर बुधाई मेहरबानी काफ़ी यहाँ से हसीरत मौजूद भी आए साईं गदा साईं असांजा प्यारा साईं दरगाह साईं विरल साईं जंहिंजा नशीन उन्हनि जी इसरार ते असां जो बोलनि जो पेश कयूं था। पहिरें सिंधुरी जे सरकार लाठी लाल लतीफ़ सरदार जी वाई है तमाम दोस्तों की यही फरमाइश उनका बाद में कहा कि क्या बोलेंगे सोनी मेहार लतीफ़ साईं जो वो दास्तान है जिनमें खां लतीफ़ सरकार सोनी के सोनी कहवाए आवाम खे ॿुधाईंदो हलां त उहो सरदार लतीफ़ जी रूहानी हथ ॾिठो सोनी के उड़दे भी ॾिठो उहे आसार ॿुधाया सोनी के कई सदियूं गुज़री वियूं मिटाई थियण खां बाद में आयो पर उहा रूहानी अख हुई उन वशाक जी अख हुई जंहिं सोनीअ खे मौजूद ॾिठो कहिड़ी तरह लतीफ़ सरकार ॿुधाए थो सोनी जेड़ी मतलब दरिया में बुड़ी पंहिंजे लहर ॾिसां त फणसीअ जी रात हुई मथां मींहुं रसे पियो झाड़े जी रात हुई दरिया खे फुल भरपूर हुयो सोनी ससुर के जवाब पहले
अजू लाल लतीफ चले जीव हडो ऐं चमयर घोरियो मुहब में हार कहां सोनी घिरी तीर में उड़ती उतारी और चंदनालो ना है को दया तरलाई हाहड़ कारण सोनी आधी से आई हाहड़ कारण सोनी आधी से आई अजू घोट लतीफ चवे इहो कम इलाही न त कुनन में साईं केर घे
गोते में गोतो है मुझे मोहब्बत में हार दो काफी कंगथिया काफी कंगथिया काफी कंगथिया वह जना तो सुनी बगा जा सुलहा संजना हो बगा दे बेतल जा सुलहा संजना अखी मलकल सांस सोए मन का ढोबे हारती सुबह का जो सुबह